ईरान पाकिस्तान ज़रिए अमरीकी पैगामनि जी ॾेवड़ जी तस्दीक करे छॾी। ईरानी पढ़ी खाते जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त हाणे जेके बि ॻाल्हियूं थींदियूं उहे मुकमल जंग बंदी लाइ थींदियूं। इस्लामाबाद ॻाल्हियुनि खां पोइ बि पैगामनि जी ॾेवड़ जारी आहे। इस्लामाबाद ॻाल्हियुनि दौरान मुकमल जंग बंदी, पाबंदियूं हटाइण, जंग में थियल नुक़सान जे अज़ाले बाबति गुफ़्तगू थी। कवी इम्कान आहिनि त ॻाल्हियुनि जे तसलसुल में अॼु पाकिस्तानी वफ़द तहरान पहुचंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां जंग ख़त्म थियण जे वेझो आहे। अमरीकी टीवी के इंटरव्यू में सदर ट्रंप हिकु भेरो ॿीहर दावा कई आहे त तेहरान घणी शिदत सां मुआहिदो करणु चाहे थो। ईरानी हमलनि सां नार मुल्कनि खे सख़्तु धचको पहुतो। उमीद न हुई त ईरान मथनि हमला कंदो। अमरीकी नायब सदर जेडी वेंस भी ईरान सां ॻाल्हियूं जारी हुजण जी तस्दीक करे छॾी। अमरीकी टीवी सां ॻाल्हाईंदे नायब सदर जेडी वेंस चयो त सदर ट्रंप ईरान सां नंढी न पर जामे डील चाहे थो। उन करे अञा ताईं डील नाहे थी सघी। ईरान तरफ़ां ॻाल्हियूं कंदड़ शख़्सियतूं डील चाहिनि थियूं। 49 वरे में आला सतह जूं अमरीका ईरान ॻाल्हियूं न आहिनि थियूं। अमरीका ऐं ईरान विच में बेइतमादी हिकु राति में ख़त्म नथी थी सघे। डील अहिड़ी हुजे जंहिंसां ईरान एटमी हथियार हासिल न करे सघे, न ई रियासती दहशतगर्दी करे। अमरीकी टीवी मूजिब ईरान सां इम्कानी ॻाल्हियुनि जे ॿिए दौर जी क़यादत में नायब सदर जेडी वेंस कंदो। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त अमरीका या इसराइल पारां ईरान खे हथियार फिटा करण ते मजबूर करण जी का बि कोशिश नाकाम थींदी ऐं ईरानी क़ौम कॾहिं बि अहिड़े रवैये खे क़बूल न कंदी। तेहरान जंग या अदम इस्तेहकाम नथो चाहे। ईरान हमेशह मुख़्तलिफ़ मुल्कनि सां तामीरी ॻाल्हियुनि ऐं राब्ते जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो आहे। हॉर्मुज़ जे लंघ जी नाकाबंदी, अमरीका समुंड रस्ते ईरानी वापार खे मुकमल तौर ते बंदि करे छॾियो। 10,000 एहलकार ऐं दर्जने जंगी जहाज़ सामूंडी रस्तनि ते बीहारे छॾिया। अमरीकी सेंटकॉम जो चवणु आहे त हॉर्मुज़ जे लंघ जी बंदिश सबबि 24 कलाकनि में 6 सामूंडी जहाज़नि खे वापसि मोटायो वियो आहे। हिकु बि ईरानी जहाज़ हॉर्मुज़ जे सामूंडी लंघ मां नाहे गुज़रियो। अमरीका हॉर्मुज़ लंघ में ईरानी तेल खणी वेंदड़ चीन जा जहाज़ रोकींदो। वज़ीर अज़म शहबाज शरीफ टे मुल्की दौरे जे पहिरें मरहले में सऊदी अरब रवानो। वज़ीर अज़म सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। ॿ-तरफ़नि मामलनि ऐं इस्लामाबाद ॻाल्हियुनि ते मुशावरत थींदी। वज़ीर अज़म कतर ऐं तुर्किया जो दौरो कंदो। परॾेही तर्जुमान मूजिब वज़ीर अज़म तुर्किया में पंहिंजे इंतालिया डिप्लोमेसी फोरम में शिरकत कंदो। शहबाज शरीफ आलमी अॻवाननि सां लीडर्स पैनल में पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कंदो। चीन ऐं रूस जे पड़े वज़ीरनि जी बीजिंग में मुलाक़ात। अमरीका ईरान तकरार, एशिया पैसिफिक सूरतहाल ऐं यूक्रेन बहरान ते ख़्यालनि जी ॾेवड़। चीनी पड़े वज़ीर वांग ई जो चवणु आहे त मौजूदा सूरतहाल लाहन चाढ़नि जो शिकार आहे। हिकु तरफ़ी बालादस्ती जा नाकारी असर वधी रहिया आहिनि। रूसी पड़े वज़ीर सरगेई लारोव चयो आहे त मौजूदा आलमी सूरतहाल खे सख़्तु चैलेंजिस पेश आहिनि। कुझु मुल्क रूस ऐं चीन खे महदूद करण लाइ नंढा ग्रुप जोड़ण जी कोशिश करे रहिया आहिनि। वाशिंगटन में अमरीकी परॾेही मार्को रूबियो जी सदारत हेठि इसराइल ऐं लबनान विच में थियल ॻाल्हियुनि में अहम अॻबराही। अमरीकी परॾेही खाते जो चवणु आहे त धुरिन गॾियल तौर ते तइ कयल वक़्तु ऐं हंध ते सिधी रीति ॻाल्हियूं शुरू करण ते इत्तफ़ाक़ कयो आहे। उमीद त ॻाल्हियूं अमन मुआहिदे ताईं पहुचंदियूं। इसराइल लबनान सां गॾिजी गैर रियासती दहशतगर्द ग्रुपनि खे गैर मुसल्लह करण जो अज़्म जो इज़हार कयो। लबनान जंग बंदी ऐं इंसानी बहरान खे मुंहुं ॾियण लाइ क़दम खणण जो मुतालबो कयो। धुरिन में ॻाल्हियुनि बावजूदि लबनान ते इसराइली हमला जारी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 35 ॼणा मारिजी विया। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नकवी जो चीनी कौंसल खाने जो दौरो। चीनी कौंसल जनरल यांग ट्योडोंग सां मुलाक़ात। पाक चीन ॿ-तरफ़नि फ़नकार चीनी सीड़पकारनि खे सहूलियतनि ऐं सिक्योरिटी बाबति मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवड़।
घरू वज़ीर पाकिस्तान में चीनी शहरनि जी तहफ़ुज़ लाइ खयल क़दमनि बाबति आगाह कयो ऐं चीनी वापारियुनि जा मसइला तरजीही बुनियादुनि ते हल करण जी ख़ातिरी कराई। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त चीनी वापारियुनि जे मसइलनि जे हल लाइ जल्द इस्लामाबाद में कॉन्फ्रेंस कोठाई वेंदी। चीनी सीड़पकार पाकिस्तान की तामीर ऐं तरक्की में अहम किरदार अदा करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी वॾे वज़ीर मुराद अली शाह सां मुलाक़ात, मुल्क में अमन अमान ऐं ख़िते जी जारी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि, ॿिन्ही अॻवाननि विच में गॾियल दिलचस्पी समेत सिक्योरिटी मामलनि ते ॻाल्हि ॿोल। सऊदी अरब का $3 अरब ईंदड़ हफ़्ते ताईं मिली वेंदा। सऊदी अरब के नाणे वारे वज़ीर ॿुधायो आहे त $3 अरब की सपोर्ट इज़ाफ़ी डिपॉज़िट्स की सूरत में हूंदी। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जूं वाशिंगटन में पाकिस्तानी सफ़ारतखाने में ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त $5 अरब डिपॉज़िट की सालानी रोल ओवर बदिरां 3 सालनि जी वाध थी वेंदी। पाकिस्तान गुज़िरियल हफ़्ते हिकड़ाई $40 अरब जूं अदायगियूं कयूं आहिनि। असांजी क़यादत सिफ़ारती ऐं सियासी सतह ते कामयाबियूं हासिल कयूं आहिनि। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां कुवैत के कौंसल जनरल सालिम अल हमदान की अलविदाई मुलाक़ात। वॾे वज़ीर कौंसल जनरल की ख़िदमतुनि की वाखाण कई। कौंसल जनरल पंहिंजे दौरे दौरान सहकार ते वज़ीर आला जा थोरा मञिया। लाड़काने भरिसां मुबैना पुलिस मुक़ाबलो बॾोहारी मारिजी विया। फुरथियल पर्स ऐं हथियार करण जी दावा। एयरपोर्ट रोड वारे इलाइक़े में फौजी इतला ते पुलिस नाकाबंदी कई। लाशारी थाने जी हद वारा बैराज पुल वारे इलाइक़े में मुक़ाबलो थियो। SSP मूजिब फायरिंग जी ॾेवट में बॾोहारी शाहनवाज़ उर्फ शानू करोड़ो ऐं गुल जान चुनियो मारिजी विया। मारिजी वियल ॾोहारियुनि वटां फुरथियल पर्स, सुञाणप कार्ड, ATM ऐं 2 राइफलूं हथ कयूं वियूं आहिनि। मारिजी वियल ॾोहारियुनि मथां 50 खां मथे केस दाख़िल थियल आहिनि। डिगड़ी भरिसां ज़मीनी तकरार तां झेड़े में एक ॼणो क़तल, 4 ज़ख़्मी। गोट मंदरवाला में ज़मीनी तकरार तां सोटन में झेड़ो थी पियो। फायरिंग में 5 ज़ख़्मी थी पिया। माजिद जट अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो। कासिम, एजाज, शाहनवाज़ ऐं अली शेर अस्पताल मुंतकिल। पुलिस कार्रवाई कंदे 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। टंडो मस्ती भरिसां कारें तोहमत मड़े क़तल कयल नारी रुबीना चांडियो के केस में गोट बुट्टो चांडियो ते चढ़ाई। वाक़े में मुलविस जवाबदारनि जा घर ढाए पट। वाक़े वक़्तु मौजूद 5 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा। सूबाई घरू वज़ीर दयालुसल अंजार नारी के क़तल जो नोटिस वरितो। संदसि चवणु आहे त वाक़े में मुलविस नारी के मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हैदराबाद की खानगी अस्पताल में जाम शुरू वासण गोरहारी औरत फोत। वारसन जो डॉक्टरियानी ते गफलत जो इल्ज़ाम। संदस खिलाफ कार्रवाई जो मुतालबो। 22 बरे की गोरहारी औरत आसमा खानगी अस्पताल में दम ॾिनो। फोती औरत के मुड़स सज्जाद कमरानी जो चवणु आहे त संदस घरवारी डॉक्टरियानी की गफलत सबब फोत थी आहे। डॉक्टरियानी खिलाफ कार्रवाई कई वञे।